पाकिस्तान गॾियल अरब इमारात खे वधीक अरब डॉलर वापस करे छॾिया। स्टेट बैंक जो चवणु आहे त गुज़िरियल हफ़्ते गॾियल अरब इमारात खे 2.45 अरब डॉलर वापस कया हुआ। यूएई खे 3.45 अरब डॉलर जी समूरी डिपॉज़िट वापस करे छॾी आहे। केपीडी इलाइक़े खैबर में सिक्योरिटी फोर्सेज जो ऑपरेशन 22 ख़ाकी माजी विया। नीगर शहीद ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेज 21 अप्रैल ते खैबर में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट में 22 ख़ाकी माजी विया। फायरिंग जे वक़्तु चढ़ी वियल 10 वरे जो नीगर शहीद थी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो। ISPR जो चवणु आहे मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाईअनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेज अज़्म इस्तेकाम त दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखंदी। इलाइक़े में वधीक दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। ईरान सां अहिड़ो मुआहिदो चाहियूं था जेको हमेशह क़ाइमु रहे। ट्रंप जो डील जी सूरत में हॉर्मोज़ जो लंघ खोलण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त डील लाइ ईरान खे मौक़ो ॾिनो पियो वञे। हॉर्मोज़ जो लंघ खोलण लाइ तयारु आहियूं ऐं ईरान सां हाणे बि मुआहिदो करे सघूं था। हॉर्मोज़ लंघ जी नाकाबंदी सबबु ईरान कारोबार न पियो करे। नथा चाहियूं त ईरान में लीडर केरु हुजे। असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं पर ईरान अंदरूनी डफेट जो शिकार आहे। अमरीकी सदर इसराइल ऐं लबनान विच में जंगबंदी विवाद जो ऐलान। ट्रंप चयो आहे त इसराइल ऐं लबनान विच में जंगबंदी 3 हफ़्तनि जी वधाई वई आहे। इसराइल जे वज़ीर आज़म ऐं लबनान जे सदर जी मेज़बानी जो मुंतज़िर आहियां। ओवल ऑफिस में इसराइल ऐं लबनान जे सफ़ीरनि सां मुलाक़ात कई जेका सुठी रही। लबनान सां गॾु कमु करण लाइ तयारु आहियूं त जीअं हू पाण खे हिज़्बुल्लाह खां महफ़ूज़ रखी सघे। घोटकी ज़िले जे शहर सोलंगी, सिरला, भुट्टा, धूंदो, महरदट ऐं छजर बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे जी फतवा। मजमूई तौर 3 करोड़ 55 लख रुपया ॾंड मुक़रर। सर्किट हाउस सखर में थियल निबेरे बस सरदार अली कोर ख़ान महर, डॉक्टर इब्राहिम जतोई, होस बख्श महर, हाजी करीम ॾिनो बडाणी फतवा ॿुधाई। धुरियुनि जा 84 क़तुल ऐं 79 ज़ख़्मी साबित। 3 किस्तुनि में रक़म जी अदायगी कई वेंदी। किस्त जी अदायगी ॿई धुरियूं SSP घोटकी ऑफिस में आम्हूं साम्हूं हिक ॿिए खे अदा कंदियूं। अगराई कंदड़ धुर ते 80 लख रुपया ॾंड मुक़रर हूंदो। जेका धुर अगराई कंदी उनखे क़बीलाई छेड़े जो रंग न ॾिनो वेंदो। कुनरी वेझो संगावती तकरार तां पोरियत नौजवान क़तुल। पंजपली वटि जवाबदारनि गोलियूं हणी राशिदबाद वासी पोरियत इक़बाल कपरी खे क़तुल करे छॾियो। वारसनि मूजिब जवाबदारनि धमकियूं ॾिनियूं हुयूं। असां 2 हफ़्ता अॻु कुनरी पुलिस खे लिखत में आगाह कयो हो पर पुलिस को तहरुक न वरितो ऐं नौजवान क़तुल थी वियो। पीरवसर भरिसां खड़ा शहर में 6 ॾींहं अॻु अगवाबद क़तुल कयल नीगरी अनीसा फुल जे केस में 3 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस नेमतुल्लाह लाशारी, गुल मोहम्मद बल्हा ऐं मोहम्मद पन्हा फुल खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूला अनीसा फुल जी जनाज़े नमाज़ वक़्तु मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीन। इलाइक़े में ॾुख ऐं सोग जी लहर छायल। नए दंबाले भरिसां मुसाफ़िर कोच कल्टी, 3 ॼणा फोत, 30 खां वधीक ज़ख़्मी। हैदराबाद खां नवकोट वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में 3 मुसाफ़िर फोत ऐं 30 खां वधीक ज़ख़्मी। आई बाडा जे दरगाह मोहल्ले जे रहवासी नौजवान घरू अणबणत तां आपघात करे छॾियो। इंसाफ मीरानी घरू अणबणत तां घणी मिक़दार में नशे वारियूं गोरियूं वापराइण सबबि बेहोश थी वियो। लाड़काने अस्पताल में फोत, लाश घर पहुचण ते कोहराम।